हाणे है पिया कन सीने के भी धक पिया हणन पाण के पुजा भी ॾियनि पिया मथे में मिट्टी ऐं छार भी विझनि पिया पर असां अहल सुन्नत वल जमात वारा चवंदासीं वाह वाह हुसैन नाने जे दीन जे करे मदीनो छॾी वाह हुसैन मक्को छॾी वाह हुसैन नाने मुस्तफा जे रोज़े के छॾी वाह हुसैन अम्मा फातिमा जे मज़ार के छॾी वाह हुसैन सौट मुस्लिम बिन अकील कुर्बान कई वाह हुसैन अली असगर अली अकबर कुर्बान कई वाह हुसैन भार बाटा कुर्बान कई वाह हुसैन पंहिंजी जान कुर्बान कई पर ज़ालिम जी बैयत न कई वाह हुसैन असांजो हुसैन वाह वाह जे लाइ सचो तुंहिंजो हुसैन मुंहिंजो हुसैन वाह हुसैन असां चवंदासीं वाह हुसैन है उहे कंजन ज़ालिम उन्हनि खे ईज़ायो सही तो चवां गलत है ओए तो असां चवंदासीं वाह हुसैन असां ॾहीं तारीख़ ते रोंदासीं कोन ॾुख आहे पर पिटको कोन कबो असां हज़रत हुसैन साईं खे सलाम था कयूं सोना हुसैन तोखे सलाम जे तो सब कुछ कुर्बान कयो पर ज़ालिम जी बैयत न कई असां भी तो सां वचन था कयूं असां मातम कोन कंदासीं पिटको कोन कंदासीं तॾो कोन विछाईंदासीं असांजो तो सां वचन जे तो ज़ालिम सां मुक़ाबिलो कयो ज़ालिम जी बैयत न कई जान कुर्बान कई असां भी पंहिंजी जान पंहिंजा बच्चा सब कुछ दीन तो कुर्बान कंदासीं पर ज़ालिमनि जी हुकूमत असां भी क़बूल न कंदासीं बाबा जो वचन आहे नी माण्हू चवंदासीं मौलवियुनि जो हुकूमत में छा मां तव्हां खां पुछां थो हज़रत हुसैन साईं करबला में छो आहे हुकूमत जे लाइ या ॿियो को मक़सद छो बच्चा कुर्बान हज़रत हुसैन साईं आलिम हुयो या न दाढ़ी ऐं पटके वारो हुयो या न कुरान जो हाफ़िज़ कुरान जो कारी हुयो या न हज़रत हुसैन साईं पंहिंजी जान पंहिंजा बच्चा कुर्बान करे नाने मुस्तफा जी उम्मत के सबक ॾिनो त का ज़ालिम सरमाएदार शराबी जो कोई हक़ न आहे जो अवाम ते हुकूमत करे मुसलमाननि ते हुकूमत करण जो हक़ आहे त आलिमनि खे हक़ आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ 2.5 साल 11 लाख बरब महल ते हुकूमत कई अजोके दौर जे मौलवी खे भी हुकूमत करनी पवंदी हज़रत उमर फारूक 10 साल 22 लाख बरब महल ते हुकूमत कई अजोके दौर जे मौलवी खे भी हुकूमत करनी पवंदी हज़रत उस्मान बिन अफ़्फ़ान 12 साल 44 लाख बरब महल ते हुकूमत कई अजोके दौर जे मौलवी खे भी हुकूमत करनी पवंदी हज़रत अली साईं 4.5 साल 22 लाख बरब महल ते हुकूमत कई अजोके दौर जे मौलवी खे भी हुकूमत करनी पवंदी हज़रत अमीर मुआविया 19 साल 62 लाख अध दुनिया ते इस्लामी हुकूमत कई अजोके दौर जे मौलवी खे भी हुकूमत करनी पवंदी अॼु वाइदो कयो त जीअं मस्जिद में मदरसे में असां पंहिंजो अॻवान आलिमनि खे बनायो त असेंबली में फ़ैसिलनि जे लाइ असां अॻवान पंहिंजे आलिमनि खे बनाईंदासीं शराबी खे कहिड़ो हक़ आहे जेको रात जो शराब पी बदमाशी करे असेंबली में वेही करे असांजी क़िस्मत जो फ़ैसिलो करे बाबा सही तो चवां या गलत तो शोज़म के तो 2018 जे इलेक्शन जे साथ आलमन जो 70 वारे दहाके में सखर जे घंटा घर चौक में मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह तकरीर पियो करे ओ सखर जा मुसलमानो मां तव्हां सां इहो वाइदो कोन थो कयां त असां कामयाब थियासीं त तव्हांखे नौकरियूं ऐं नालियूं ॾींदासीं तव्हांखे बिजलियूं ऐं गैस ॾींदासीं इहे शयूं तव्हांजो हक़ आहे तव्हांखे ईअं मिलंदी पर मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फरमायो मां अच्छी ॾाढी सां इन्हनि आलिमनि ऐं बुज़ुर्गनि जे साम्हूं तव्हां सां वाइदो थो कयां जेकॾहिं तव्हां आलिमनि जो साथ ॾिनो ऐं असां कामयाब थियासीं त जेसि ताईं तव्हांजे घर में मानी न पचंदी त मां भी घर में दागी न चाढ़ी इहो तव्हां सां वाइदो आहे इंशाअल्लाह दुख सुख में तव्हां सां गॾु तव्हां पट ते त असां पट ते तव्हां मिट्टी खाईंदो त असां मिट्टी खाईंदासीं तव्हां पन खाईंदो त असां पन खाईंदासीं इहो आलिमनि जो वाइदो ठीक है हज़रत अली से जे दस्तरखाने ते मुख्तलिफ किस्म जा ताम है
गुलाम के चई ताम मुझे मुल्क जे हर गरीब जे घर में पहुता जैसे मां पैसा गड करे तवा जे लाए खास ताम तैयार किया गरीबन वट किथे हजरत अली से फरमा जल्दी करे ताम खम मुझे ला जवन जी मानी खाट सा खमिया या लूग में पानी विझी करे मानी खमिया जेस ते ये ताम मुझे मुल्क जे हर गरीब जे घर में न पहुंचदा तेस ते अली यो ताम न खाइंदो यार मन जमात इन दीवार साए अज अज़म के तो इंशाअल्लाह दुख में सुख में असाल मन संग रहंदा अल्लाह से को दुआ अल्लाह जी तौफीक नसीब फरमाए।